अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे। दोस्तों, ओठो ऐं कमाल खान ऐं हाकम खान इन्हनि जो फ़ैसिलो थी वेंदो ऐं रईस गफ़ार खान इन फ़ैसिले में खे मुतमिन करे छॾींदो ऐं रबन फ़ैसिले में इहे ॻाल्हियूं कंदो त तव्हां वारिस ऐं मीरा असांजे हवाले कयो त फ़ैसिलो असां क़बूल कंदासीं, न त न। ऐं रबन इहा फ़ैसिलो क़बूल कोन कंदो ऐं रईस गफ़ार खान इन ते मुतमिन थी वेंदो ऐं ओठो रईस गफ़ार खान खे ॿियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो ऐं कमाल खान ॿियूं ऐं रईस हाकम खान उन्हनि ते अमल कोन कंदो ऐं रईस हाकम खान ऐं ओठे जे विच में इख़्तिलाफ़ पैदा थी वेंदा, छो जो हू फ़ैसिले में ॿियूं ॻाल्हियूं पिया कयूं ऐं रईस हाकम खान जे ख़िलाफ़ न। उनजे करे रईस हाकम खान इन्हनि खां नाराज़ थी वेंदो ऐं रबन इहा सोचींदो त असां वारिस ऐं मीरा खे कीअं आज़ादु कयूं। असां रईस हाकम खान जा माण्हू मारिया त रईस हाकम खान मीरा ऐं वारिस खे मारे छॾींदो। रबन इहा ई सोचींदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो खे लाइक कंदा।